अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त मुल्क जी सरहदी सालमियती हर शहरी जे तहफ़ुज़ ते को बि समझौतो न कयो वेंदो। उहा पाकिस्तान आर्मी जी पहिरीं तरजीह आहे। नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त इलाइक़ाई सूरतहाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। गैर मुल्की हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि मालूमाती जंग समेत पेचीदा चैलेंजनि सां आहिनि। पाक फौज अज़म ऐं पेशावाराणियुनि सलाहियतनि सां क़ौमी सलामती लाइ पुरज़म आहे। फील्ड मार्शल पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि सां मुकमल ताउन जे अज़म जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बहरीन जे 2 ॾींहं जे दौरे ते रवानो। वज़ीर आज़म जे वफ़द में निसागदार ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि समेत सीनियर ऑफिसर शामिल। पहिरें खाते जे तर्जुमान चवणु आहे त वज़ीर आज़म बहरीन जी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। दौरे जो मक़सद पाक बहरीन लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु आहे। परॾेही तर्जुमान जो वधीक चवणु आहे त दौरे दौरान वापार, सीड़पकारी, तवानाई, टेक्नोलॉजी, तालीम ऐं ॿियनि शोबनि में ताउन ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। भारतीय वज़ीर जे बयान ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव जमा। MQM जे मेंबरनि तरफ़ां असेंबली सेक्रेटरीट में ठहराव जमा करायो वियो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त भारतीय वज़ीर राजनाथ सिंह जो बयान बैनुल अक़वामी असूलनि जे ख़िलाफ़ आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत कारून चढ़ बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 6 रुकनी बेंच ॿुधणी कई। सिंध सरकार जे वकील बैरिस्टर सलाउद्दीन पंहिंजो वकालतनामो वापसि हटी छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मुनव्वर अली तरफ़ां वकील आसिफ टालपुर आईनी अदालत में पेश। सिंध हुकूमत कारून झड़ जी घटाई रोकण वारो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खां पोइ आईनी अदालत में चैलेंज कयो। कारून झड़ जे तहफ़ुज़ लाइ वकील मैदान ते अची विया। अदालती कार्रवाइयूं मुअतल। सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, दादू ऐं ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइयूं मुअतल। कराची में वकील रोडनि ते निकिरी आया। सिंध हाई कोर्ट खां रैली कढी PIDC वटि धरणो। वकीलनि खे वेस्ट आला हाउस ॾांहुं वञण खां रोकियो वियो। रस्ता सील। वकील अॻवान चयो आहे त कारून झड़ रुगो जबल न पर सिंध जो तारीख़ी विरसो आहे। सिंध हुकूमत आईनी अदालत में दाख़िल अपील वापसि वठे। करमपुर वेझो हथियाबंदनि SHO बख्शापुर जे नौजवान पुट ऐं मासूम पोटे खे क़तल करे छॾियो। जमाल थाणे छत में मोटरसाइकिल सवारनि मथां हथियाबंदनि जी फायरिंग। 6 वरियनि जो मुज़म्मिल पवर ऐं 25 सालनि जो गुलहसन पंवर क़तल थी विया। मार्जीवल नौजवान SHO बख्शापुर सिकंदर पंवर जो पुट ऐं ॿारड़ो मुज़म्मिल पोटो हुआ। नीगर खे स्कूल खणी वञण दौरान मथनि हमलो कयो वियो। लाश ॻोठ अब्दुल हक पंवर में घर पहुचण ते कोहराम टोहारियुनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जे रद्द अमल में वाक़ियो पेश अचण जा चौबोल।